ख़ैबर पख्तूनख्वा जो निगरान वॾो वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान लाॾाणो करे वियो। दिलि जे मर्ज़ में मुब्तला आज़म ख़ान खे गुज़िरियल राति पेशावर जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो। मोहम्मद आज़म ख़ान चीफ सेक्रेटरी ऐं वफ़ाक़ी वज़ीर जे उहिदनि ते बि रही चुको। निगरान वॾे वज़ीर जे लाॾाणे खां पोइ KPA जी निगरान काबीना बि टुटी वई। आइनी माहिरनि जो चवणु आहे त हाणे सेनेट जे 6 रुकनी कमेटी निगरान वॾे वज़ीर जो फ़ैसिलो कंदी। कमेटी फ़ैसिलो न करे सघी त इलेक्शन कमीशन खे फ़ैसिलो करणो पवंदो। सदर आरिफ अलवी, निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर ऐं ॿियनि पारां ॾुख जो इज़हार। सुप्रीम कोर्ट आदमशुमारी ख़िलाफ़ दाख़िल अपील ॿुधण लाइ मुक़रर करे छॾी। जस्टिस एजाज़ अहसन जी सरबराही में 3 रुकनी बेंच 13 नवंबर ते ॿुधणी कंदी। दरख़्वास्त गुज़ार हसन कामरान बलूचिस्तान में आदमशुमारी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। बलूचिस्तान हाई कोर्ट आदमशुमारी ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करे चुकी। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत चिड़ ॾियारींदड़ तक़रीरुनि वारे केस में नून लीग अॻुवान मरियम औरंगज़ेब ऐं जावेद लतीफ़ जी हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। पेश न थियण ते लीगी अॻुवान मरियम औरंगज़ेब जा क़ीमती मचलका बि रद्द। अदालत शरीक जावदारनि जी हाज़िरीअ खां पोइ ॿुधणी 25 नवंबर ताईं मुलतवी कई। नून लीग अॻुवाननि ख़िलाफ़ लाहौर जे ग्रीन टाउन थाणे ते चिड़ ॾियारींदड़ तक़रीरुनि जो केस दाख़िल थियल। सिंध हाई कोर्ट पारां 4 वरियनि जी ॿारड़ी बाज़ियाब न थियण ते कावड़ जो इज़हार। जांच ऑफिसर खे छॾ। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो चयो आहे त ॿारड़ो 2021 खां गुम आहे। पुलिस हेल ताईं कुझु नाहे करे सघी। छो न जांच ऑफिसर खे जेल मोकिलियो वञे। जांच ऑफिसर जो चवणु आहे त हू दिलि जो मरीज़ आहे। ॿारड़ी खे ॻोल्हण जी कोशिश कई पई वञे। पाकिस्तान में गैर कानूनी तौर तरसियल परॾेहिनि पारां वापसि पंहिंजे मुल्क वञण जो सिलसिलो हलंदड़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 3605 परॾेही तूरखम रस्ते वापसि हलिया विया। अफ़गान कमिशनरेट चयो आहे त होल्डिंग सेंटर में नादरा अमले अफ़गानिस्तान वापसि वञण जी डेटा जमा करे वरिती आहे। 1 अक्टूबर खां हेल ताईं 1,98,000 खां मथे परॾेही पंहिंजे मुल्क वापसि वञी चुका आहिनि। मसण वॾी पुलिस कार्रवायूं कंदे 2 अफ़गाननि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त अनवर पठान ऐं नौरोज़ खान खे लाकअप करे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ सऊदी अरब जे दौरे ते पहुतल। निगरान वज़ीर आज़म अॼु फ़लस्तीन सूरतहाल ते इस्लामी सहकार तंज़ीम जे इजलास में शिरकत करे ख़िताब कंदो। अनवर हक काकड़ जूं मुख़्तलिफ़ आलमी अॻुवाननि सां मुलाक़ातूं पिणु थियल। इसराइल रियासती दहशतगर्दी में सभई हदूं पार करे छॾियूं। अस्पतालुनि जे भरपासे में बमबारी। अलशिफा अस्पताल जी बिजली मुकमल तौर बंदि। टैंकुनि जे घेराव सबबि ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचाइण में ॾुखियायूं थी वयूं। बमबारी में हमास सरबराह इस्माइल हनिया जी पोटी बि शहीद। वहशाननि कार्रवाइनि में हेल ताईं शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 11,000 खां वधी वियो। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त शहीदनि में 4,506 ॿार, 3,027 औरतूं ऐं 678 पेरसन शामिल आहिनि। सिहत जे आलमी इदारे पारां गज़ा जे अस्पतालुनि ते हमलनि ते ॻणती ज़ाहिर। जारी कयल बयान में चयो वियो आहे त इलाज न थियण सबबि वधीक हज़ारे हयातियूं ज़ाया थी सघनि थियूं। कराची जी सिंधी वसंदी अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जो जी ब्लॉक ढाहिण जूं हिकु भेरो ॿीहर तयारियूं। रहवासी सरापा एहतजाज बणिजी रस्तनि ते निकिरी आया। गाज़ी ॻोठ जी चौरंगी ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। अॻूणे MPA मुनवर वसाण पारां एहतजाज में शरीक थी यकजहतीअ जो इज़हार। संदसि चवणु आहे त ग़रीब माण्हुनि खां बचड़नि जो अझो खसणु मुनासिब ॻाल्हि नाहे। ॻोठाणनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई बर्दाश्त न कई वेंदी। डेढ़ महीनो अॻु औरताणी आवाज़ ते हिक जी अगवा थियल पिरियालोय जे ॻोठ अलहदाद बुर्दीवासी 2 नौजवान कंदकोट जे कचे मां बाज़ियाब।
ज़ुबैर बुर्दी ऐं वाजिद अली के घर पहुचण ते वारसनि में ख़ुशीअ जी लहर। नौजवाननि जो चवणु आहे त धाड़ेरनि अगवा करण खां पोइ ज़ंजीरुनि सां ॿधी छॾियो हो। गुज़िरियल राति पुलिस मुक़ाबले दौरान बाज़ियाब करायो। इलाक़े में 17 लख रुपया भुंग भरण एवज़ नौजवान बाज़ियाब थियण जा चोबोल। शहदादकोट वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल औरत लाड़काणो सिविल अस्पताल में फोत। ॻोठ रईस एतबार कोरकाणी वासिन करिश्मा चांडियो जे वारसनि जो एहतजाज। डॉक्टरनि अमले ते गफ़लत जो इल्ज़ाम। आला अख्तियारनि खां नोटिस वठण जी घुर। मदे जी भरसां छिते कुते 7 वरहनि जे नीगर के ॾाढे रतो रत करे छॾियो। अस्पताल में सहूलियतुनि जी खोट सबब डॉक्टर्स पारां इलाज करण खां इनकार। ॻोठ गाहिजा में नीगर बख़्त गाहिजो खे छिते कुते ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे विधो। अस्पताल में सहूलियतूं न हुजण करे वारस नीगर के इलाज लाइ ॾहरकी खणाए विया। वारसनि जो चवणु आहे त अस्पताल में वैक्सीन न हुजण करे डॉक्टर्स इलाज न कयो। अस्पताल मां सहूलियतुनि जी खोट पूरी करे शहर में कुता मार मुहिम शुरू कई वञे।